न या त न बहादुर के पैसा ॾियणा पवंदा या त जंग जोटड़ी पवंदी। पैसा तो मां बहादुर खान के कॾहिं बि न ॾींदुसि शमीर खान। साजिद खान इहो सच आहे त बहादुर खे ख़बर ई नहीं त तव्हांखे कंहिं ऐं छो अगवा कयो आहे। सच पुछो त मूंखे बि ख़बर नहीं त हाजी शरीफ ये पैसा आंधा केॾा आहिनि। मुंहिंजो ख्याल आहे त जहिड़ो न कयो, पैसा ॾेई जान छॾायो। पर पोइ बि मां बहादुर खान खे को रुपयो बि न ॾींदुसि शेरू। त पोइ जोटियूं था जंग न बहादुर खान सां, पोइ आर या पार? पैसा त पुलिस खां था आहिनि, पोइ इहो कमु सूबेदार सुखे खां छो न कराई? न शेरू न, पंहिंजी मुर्सी पाण कंदासीं। सुभाणे इन बहादुर खान सां पाणी थींदो। त पोइ शमीर खान सुबुह जो इंतज़ार न कयो, अॼु ई कादन खे मोकिलियो त जांच करे। बाबा 2 रुपयनि लाइ कादन कंहिं जी बि जाचूसी करे सघे थो। ठीकु आहे शेरू, हींअर जो हींअर वञी कादन खे वठी अच त ॾियांसि पैसा, त जीअं अॼु राति ई कयूं बहादुर ते कड़को हञूंसि मड़को। समझई कोन समझई? समझी वेंदे। ठीकु आहे वैसे, मां वञा थो कादन ॾांहुं। ठीकु आहे शेरू, ठीकु आहे। मारो ड तूं फिक्र ई न कर। अॼु ई कयूं था धमाको, या त हटड़ीअ मां हट या वरी हटड़ी चट। दिलावर कंध छो झुकायो अथई? सरदार साईं, इंसान खता जो पुतलो आहे। मूं वॾा वॾा ॾोह कया आहिनि, पर दिलावर हर इंसान गुनाहगार आहे, मासूम केर बि न आहे। पर इंसान उहो आहे जंहिंखे पंहिंजे गुनाहनि ते निदामत थिए। सरदार साईं, अवां महान आहियो। अवां जी सोच खां अवां जो रुतबो अज़ीम आहे। सरदार साईं, असां अवां जी अज़मत खे समझी न सघियासीं। दिलावर, मुंहिंजी दिल ऐं दिमाग़ ॿई खुलियल आहे। तूं चवण छा थो चाहीं? छो तो मुंहिंजी अज़मत ऐं रुतबे जो राग गाई? सरदार साईं, मां अवां जो गुनाहगार आहियां, मूंखे बख़्श कयो। दिलावर, तो मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? जेकॾहिं तूं ऐं मीरा मुंहिंजे पुट शाहज़ेब जे क़त्ल में मुलविस आहियो त पोइ दिलावर, मां तव्हां ॿिन्ही खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो दुनिया दहलजी वेंदी। सरदार साईं, मां तव्हां जे सॾ ते न आयुसि, पोइ बि तव्हां मूंखे बख़्श कयो। मूं यतीम खे पंहिंजे सीने सां लाथो, मूंखे पंहिंजे राज में शामिल कयो। मुंहिंजो कंध निंदामत खां झुकी वियो आहे। सरदार साईं, मूंखे बख़्श कयो। अच्छा, हाणे तोखे पंहिंजे ॾोहनि जो अहसास थियो आहे। दिलावर, जॾहिं मूं तोखे पंहिंजे सीने सां लाथो, तोखे माफ़ करे छॾियो। ख़ैर, ॿी का ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधाए। बस सरदार साईं, मुंहिंजी दिल जो बार लही, हाणे मां हलां थो। दे ख़बर गुलाबी, कम थी वियो? हाँ रे सियाणी, कम थी वियो गुलाबी जोड़े में। शुक्र। तोखे कीअं ॾिठो त कोन?
हाय लारे सैनी मां ॻोठ मां निकिरां थो न त ॻोठ जा माण्हू मूंखे एक्सरे मशीन वांगुरु घूरे घूरे ॾिसनि था। ईअं था मुंहुं चिताए ॾिसनि इन ॻोठ में माधुरी आई हुजे गुलाबी जोड़े में। ठीकु आहे सूबेदार सुखे सां मिली त आयो आहीं न? हा रे सैनी पहिरियों ई आख़िरी दफ़ो मिली आई आहियांसि, हाणे न मुंहिंजे सुखे ते मां कोन वेंदसि। तो सूबेदार खे मुंहिंजो न्यापो त ॾिनो न? हा न्यापो ॾेई आई आहियांसि, ओ मुंहिंजो मतिलबु आहे ॾेई आयो आहियांसि गुलाबी जोड़े में। पोइ सूबेदार छा चयो? हिन मुंहिंजे सुखे बुखे चयो त रेसियाणी जो हुकुम खपे। ही पंहिंजो फोन नंबर ॾिनो अथई, चई त रेसियाणी खे चइजां त मूं सां कॉन्टेक्ट करे। चङो चङो हाणे घणो ड्रामो न कर, मूंखे ॾे नंबर ॾे। चङो हाणे तूं हल। हाय न नंबर मिलियो अथई त घर मां थी कढी गुलाबी जोड़े में। हल हाणे हले। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gon' live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants, so you better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad, baby, I'm bad. I just wanna stay. ॾिस गुलज़ार, जेकॾहिं इज़त सां ॿुधाईंदे तुंहिंजे लाइ बि भलो आहे ऐं मुंहिंजे लाइ बि भलो आहे, ऐं जेकॾहिं ओचड़नि सां ॿुधाईंदे त मूंखे बि तकलीफ़ ईंदी ऐं तोखे बि तकलीफ़ ईंदी। इन खां सुठो अथई जेको सच आहे ॿुधाए छॾ। साहब वो बराबर शाहज़ेब खे मारियो आहे ऐं मां ई शाहज़ेब जो कातिल आहियां। इहो भला ॿुधाए तोसां गॾु शाहज़ेब खान जे क़त्ल में या केर केर शामिल आहे? सरदार जे पुट खे मूं अकेले ई सिर मारियो आहे। कुछ भी कोन वरंदी सूबेदार, फट मारे छॾ। जॾहिं ही ॿई शयूं तुंहिंजे नासुन में विझंदुसि पोइ पाणे तोते वांगे ॿोलींदे। न त यादि रख 2-3 महीननि में चुड़ी चुड़ी मरी वेंदे। सूबेदार तू सुठो नथो करी। सूबेदार तू सुठो नथो चाचा ससी पंहिंजे घर में खुश ना है। ससी जे अखियुनि में दुखन जो समुंड आहे ऐं जमाल जो रवैयो ससी सां सुठो ना आहे। ससी कुछ भी ॿुधाइण जे लाइ तयार ना है, पर शादी खां पोइ ससी हर वक्त रोईंदी थी रहे। छो? जमाल त ॾाढो सुठो छोकिरो हो। ज़रीना त चवंदी जमाल ऐं ससी हिक ॿिए खे चाहिनि था। पुट पोइ ससी रोए छो थी? घर में तो 2 टिकट ठेकंदा आहिनि न। तू मीरा अकुल कर, भेण जो अजायो घर न फिटा। अहिड़ियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं त ज़ाल मुड़सनि जे विच में थींदियूं रहंदियूं आहिनि। न चाची, ससी जो जिगर जबल जेॾो आहे, उहा नंढड़नि ॻाल्हियुनि खे त लेखींदी न आहे। ज़रूर को वॾो मसलो आहे तॾहिं थी ससी रोए। पुट घरनि में ये हल्का फुल्का झेड़ा थींदा रहंदा आहिनि। मूंखे ऐं चाचे खे ॾिस, कॾहिं मूं हिन सां खिली ॻाल्हायो आहे? इन जो मतिलब इहो त न आहे त ज़रीना मूंखे कान थी वणे। चाचा मां ससी जे लाइ परेशान आहियां। ममड़ी तू ससुई जे लाइ एॾो न सोच, तुंहिंजे दिमाग़ जूं तारूं अॻे ई कमज़ोर थी वयूं आहिनि। पुट तूं फिक्र न कर, खुदा बश्क सां मां पाण ॻाल्हाईंदुसि त ससुई छो थी रोए। इहा ॻाल्हि पधरी थींदी। हाशिम
माइन जे झेड़े में मर्द मुताखलत नाइन कंदा। मां ॻाल्हाईंदसि ससुई ऐं जमाल सां, पाणे तोखे ॻाल्हि साफ़ करे ॾींदसि। ठीक आ, पर देर न कजाए। चाचा, जेकॾहिं तव्हां पाण जमाल ऐं चाची खुदा बख्श सां ॻाल्हायो हा त बहितर हुयो। पुट, पहिरियां ज़रीना जांच करे ॻाल्हि पधरी करे पोइ जमाल सां मां पाण ॻाल्हाईंदुसि। कालू चां जी बाड़ लगी वन चां त खणी अच त पियूं। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सूबेदार साहब, मां शमशाद पई ॻाल्हायां, रईस दरिया खान जी घरवारी। जी जी रेसाणी, गुलाबी आयो। गुलाबी चयो त रेसाणी अवां सां ॻाल्हाइण थी चाहे। अवां हुकुम कयो न। हा सूबेदार सुखिया, अवां त ॼाणो था न, मुंहिंजे भाउ शमू खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। जी हा, शमू खे मारण में 3 माण्हुनि जो हथ हो। बस इन सिलसिले में मूं अवां सां ॻाल्हाइण पे चाहियो। मुंहिंजो भाउ बेगुनाह क़त्ल थियो आहे, मूंखे इंसाफ़ घुर्जे। सूबेदार साहब, चाहे कातिल केर बि हुजे, उन सां रिआयत न कई वञे। शमू जे क़त्ल में 3 माण्हू इनवाल्व आहिनि। हिकिड़ो हाजी शरीफ ऐं ॿियो गुलज़ार ऐं टियों अवां जो अॻिजाओ पुट बहादुर खान। ऐं हा, उन्हनि मंझां 2 माण्हू त मूं गिरफ़्तार करे छॾिया आहिनि। सूबेदार साहब, टियों माण्हू गिरफ़्तार थियणु घुर्जे। कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो हुजे। बहादुर खे बि गिरफ़्तार कयो। सूबेदार साहब, इहो अव्हां जो मूं ते एहसान थींदो। रेसाणी, सब मुजरिम अदालत में हाज़िर थींदा। इहो सुखे खान जो अवां सां वाइदो आहे। तव्हांखे शायद ख़बर न आहे, मुंहिंजो नालो आहे सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार साहब, इहो थोरो अव्हां जो आउं लाहे छॾींदसि। परवाही न कई, अव्हां खे ख़ुशि करे छॾींदसि। महिरबानी, पर विसारजो न। चङो वधीक पार अथव। मां हाणे फोन बंदि थी कयां। खुदा हाफ़िज़। अल्लाह चङी, अल्लाह चङी। ओके। चलो कन खोले मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। मामे बंगुल खे जेकॾहिं तो असां वटि ॻोल्हे न आंदो त मां ऐं मामा बंगुल तोखे असां ॿीहर पंहिंजो दुश्मन सम्झंदासीं। मामा बंगुल साहब तुंहिंजा ॾोहा बख़्शे, वरी बि तोखे पंहिंजी छांव में रखियो आहे। हाणे तो ते फर्ज़ आहे त मामा बंगुल खे हथु करे न बहादुर खान वारनि खे उफट मारे छॾ ऐं मामा जे अॻियां सुरखरू थी। शमीर खान कादन बंगल खान जी ॻोल्हा करे रहियो आहे ऐं अहिड़नि कमनि में कादन वॾो होशियारु आहे। जीअं ई ख़बर पियसि त रेस बंगल किथे आहे
उते हली कड़को कंदासीं। मूंखे पक आहे त मामा साईं दरिया खान वारनि जे बंगले ते हूंदो। पोइ सिधो सं हली विझूं था दरिया खान वारनि जे बंगले ते टाकोड़ा, कयूं था दमादम मस्त कलंदर। समझई कोन समझई? समझी वेंदे। अस्सलाम वालेकुम शामिर खान। वालेकुम सलाम। कादन कर ख़बर मांबे बंगला जो कुछ पतो पयो? रईस शामिर खान कादन जी अख गिज खां बि तेज आहे। रईस बंगुल खान खे बहादुर खान जिते कैद करे रखियो आहे उहा जॻह मां ॾिसी आयो आहियां। ॾिठी रहियसि शामिर खान, मूं त तोखे चयो हो त कादन वॾी कम वारी शइ आहे ऐं कमु करे ईंदो। ठीकु आहे शेरू, तूं कादन खां हिन जॻह जो रस्तो सही तरीक़े सां पुछ, पोइ तयारी कर। हलूं था बहादुर खान खे ॾेखारियूं था ॾींहं जा तारा। ठीकु आहे रेस, असां हलूं था। हल कादन। ठीकु आहे। अज तोखे मुझे क्रोध का केर बचाईंदो। अज मां तोखां पंहिंजा पलांद गणे गणे वठंदुसि। हाशिम, पंहिंजे सिर जो ख़ैर गुर। मां तोसां फिलहाल विढ़ण नथो चाहियां, छो जो हिन वक्त मां पंहिंजे दुश्मन बंगुल खान खे मारण लाइ निकितो आहियां। इन करे मुंहिंजो रस्तो न रोक। जेकॾहिं तो मूंसां विढ़ण जी कई त मुफ़्त में मारिजी। अरे मां त तुंहिंजी ज़िंदगीअ जा रस्ता बंदि करण आयो आहियां, तूं वरी हिन रस्ते जी ॻाल्हि थो करी। हाशिम भाउ, अॼु बहादुर सां का बि रियात करण न घुर्जे। दिलावर, ही मुंहिंजो ॾोही आहे। हिन मुंहिंजे पोड़े भाउ खे गोलियूं हयूं न। बहादुर, अॼु मां तोखां पंहिंजे भाउ जो पलांद बि कंदुसि ऐं जमाल जो पलांद बि कंदुसि। हाशिमा, पले खे इत्तफ़ाक़ी गोली लॻी वई। उनखे मां ॼाणी वाणी गोली कोन आई। बाक़ी रहियो जमाल, उनखे त मां कब्र में बि कोन छॾींदुसि। अरे कब्र में त तूं विदे, तूं। इहो त वक्त ई ॿुधाईंदो त केर कंहिंखे थो कब्र मिलाहे। फिलहाल मुंहिंजो रस्तो छॾ हाशिम, न त मां इहो विसारे वेंदुसि त तूं ससुई जो चाचो आहे। भौंक बंदि कर दे। खबरदार, खबरदार जो पंहिंजी नापाक ज़बान सां ससीअ जो नालो खयो अथई। अरे कब्र में त तूं विदे।